गवर्नर सिंध इमरान इस्माइल चयो आहे त वफ़ाक़ सिंध जे ॿेटनि ते कब्ज़ो करणु नथो चाहे। सिंध जा ॿेट सिंध में ई रहंदा। वज़ीर आज़म ॿेटनि ते शहर ॾियण जो अज़म करे चुको आहे। असां इन मामले ते सिंध जे क़ौम परस्तनि सां ॻाल्हाइण लाइ बि तयारु आहियूं। सिंध हुकूमत जा ख़दशात ख़त्म कया वेंदा। सूबाई हुकूमत ॻाल्हियूं करे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे गवर्नर इमरान इस्माइल चयो त ॿेटनि ते मनसूबनि सां 1.5 लख माण्हुनि खे रोज़गार मिलंदो ऐं रेवेन्यू सूबे खे मिलंदो। शहर अॾण वारो को तकरारी मामलो नाहे, समूरा मसइला हल कया वेंदा। हुन वधीक चयो त ॿेटनि जे वेझो समुंड में मच्छी समेत का बि आबी जीवत नाहे। उते नवां शहर अॾे सघजनि था। माहौल जे इमरान ख़ान खां वधीक कंहिंखे बि ॻणती नाहे। ॿेटनि जे 8000 एकड़ ज़मीन ते पाकिस्तान जो पहिरियों ग्रीन सिटी अॾियो पियो वञे। ॿेटनि ते $50 बिलियन जी सीड़पकारी थींदी। गवर्नर इमरान इस्माइल वधीक चयो त सदारती ऑर्डिनेंस में कानून जे उबतड़ का बि ॻाल्हि नाहे। ॿेटनि ते नवां शहर अॾणु चाहियूं था। ॿेटनि ते शहर अॾण में सिंध हुकूमत वफ़ाक़ी सरकार जो साथ ॾे। सिंध हुकूमत सां समूरा ख़दशा ख़त्म कया वेंदा। सूबाई हुकूमत इन मामले ते ॻाल्हियूं करे। असां सिंध जे क़ौम परस्तनि सां बि ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं।